जी नाज़रीन, असां जमाल थाने जी हद मां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां जमाल थाने जी हद ॻोठ पेरोज़ खान जाफ़री में जाफ़री बिरादरी जे ॿिनि धुरनि में कारे तकरार तां फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान मोहम्मद मुरीद पुट बशीर अहमद जाफ़री ज़ख़्मनि जा सूर न सहंदे लाड़काणे इस्पताल में फ़ौत थी वियो आहे। जी नाज़रीन, असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां जमाल थाने जी हद ॻोठ पेरोज़ खान जाफ़री में जाफ़री बिरादरी जी ॿिनि धुरनि में कारे तकरार तां झेड़ो साम्हूं आयो, झेड़े में फायरिंग के नतीजे में ज़ख़्मी थियल नौजवान मोहम्मद मुरीद पुट बशीर अहमद जाफ़री शदीद ज़ख़्मी हो, जंहिंखे इलाज लाइ लाड़काणे इस्पताल मोकिलियो वियो। नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे लाड़काणे इस्पताल में फ़ौत थी वियो आहे। जी नाज़रीन, असां आम ख़बर जी आगाही शेयर कयूं पिया। करमपुर भरिसां जमाल थाणे जी हद ॻोठ पेरोज़ खान जाफ़री में जाफ़री बिरादरी जे ॿिनि धुरनि में कारे तकरार तां झेड़े में ज़ख़्मी थियल नौजवान मोहम्मद मुरीद पुट बशीर अहमद जाफ़री ज़ख़्मनि जा सूर न सहंदे लाड़काणे जी इस्पताल में फ़ौत थी वियो आहे। झेड़े सबबि जमाल पुलिस ऐं नौजवान जे वारसनि पारां नौजवान खे करमपुर सरकारी इस्पताल आंदो, जिते इब्तिदाई तिबी इलाज खां पोइ नौजवान जी हालत गणती जोगी हुअण सबबि करमपुर सरकारी एम्बुलेंस ज़रिए नौजवान के लाड़काणे इस्पताल मुंतकिल कयो वियो। नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे लाड़काणे इस्पताल में दम धणी हवाले कयो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। Vamos.